वतायो फ़क़ीर ऐं हरण जो शिकार। प्यारा सिंधवासियो, ही कहाणी असुल में कबाया जी आहे, जंहिंखे असां वताये जे नाले सां तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं त जीअं तव्हांखे सम्झण ऐं ॿुधण में आसानी थिए। हिकु ॾींहुं कबाया यानी वतायो फ़क़ीर पंहिंजे सहुरे खे हरण फासाइण लाइ कोटकी ठाहिण लाइ चयो। सारियुनि जी पोख पोखियां गुज़िरियल हफ़्ते मूंखे केतिरा ई हरण घुमंदे नज़र आया आहिनि। अचो त कोटकी ठाहे वणनि जे विच में रखी अचूं, कबाया चयो। कबाया विफली त नथो, सहुरे टोकींदे चयसि। कोटकी ऐं तूं ठाहींदे? हा हा, बिल्कुलु सच थो चवां, वताए यानी कबाया पके इरादे सां चयो। हरण जे फासी वियो त पाण ॿई ॼणा उन जा हिसा करे हफ़्तो खनि मज़े सां खाईंदा रहंदासीं। संदसि सहुरे चयो त मूंखे त सम्झ में नथो अचे त वताया तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं। हिन खां अॻु त कॾहिं बि कम जी ॻाल्हि तुंहिंजे वाता न ॿुधी अथमि। हीअ अॼु तोखे छा थियो आहे? का बीमारी त न लॻी वई अथई? कबाया यानी वताए चयो, न न, आउं बिल्कुलु बीमार न आहियां ऐं संजीदगी सां ॿुधाए रहियो आहियां त अचो त कोड़को ठाहियूं ऐं गॾिजी ठाहियूं ऐं जे हरण को पातो त अधो अधु करे खाईंदासीं। बहरहाल ॻाल्हि हीअ आहे त अॼु मूंखां कमु बिल्कुलु नथो पुॼे, सहुरे वराणियसि। चङो, तव्हां भली मूंखे हमराही न करायो, पर जे आऊं हरण झले थो वठां त पोइ मूंखां हिसो पती हरगिज़ न घुरिजो, कबाया वराणियो। कबाया यानी वताए जे सहुरे थोरो सोचियो त ॾिठईं त जेकॾहिं हरण जो गोश्त खाइण बि चाहियां थो ऐं हिन वक़्तु हमराही बि नथो करायां, जेकॾहिं को हरण फासी थो पवे त पोइ हीउ गोश्त बि न ॾींदो। हिकु त सॼी तपश साड़े रही हुई ऐं ॿियो त थकल बि ॾाढो हो। हुन कबाया खे चयो, चङो हीअं था करियूं जो हरण लाइ कोड़को ठाहिण जी त मूं में हिन वक़्तु हिमत न आहे, बाक़ी पखियुनि जो कोड़को खणी थो ठाहियां, पर उहो ॿुधी छॾिजां त मुंहिंजी कोड़की में को पखी फाथो त उन मां तोखे हिसो कोन ॾींदुसि ऐं जे सॼो ई पाण वटि रखी छॾींदुसि, सम्झी छॾ। नेठि कबाया यानी वतायो अकेले सिर हरण खे फासाइण लाइ कोड़को वेही ठाहियो। 2-3 कलाकनि जी लगातार महिनत बैदि उहो ठही तयारु थी वियो। संदसि सहुरे त मिंटनि में पखी फासाइण जो नंढिड़ो कोड़को ठाहे वरितो। हाणे मूंखे ॿुधायो त केरु सुस्तु आहे? वताए पंहिंजे सहुरे खे चयो। उमीद त अॼु राति मुंहिंजी कोड़की में हिकु थुल्हो मतारो हरण अची फासंदो, पोइ पाणे तव्हांखे पछताव थींदो त मुंहिंजी मदद छो न कई अथव। संदसि सहुरे टहक ॾींदे चयो, भले ॾिसंदासीं त कहिड़ो निभागो हरण तुंहिंजी कोड़की में थो फासे। मूंखे पक आहे त मुंहिंजी कोड़ी में 2-4 थुल्हा मतारा पखी ज़रूरु फसंदा। उन राति कबाया त ॾाढो थकल हो, सो सुम्हण सां ई निंड खणी वियसि। संदसि सहुरो सुबुह जो सवेर ई उथियो ऐं जिते कबाया सुतो पियो हो उतां पॿनि ते आस्ते आस्ते हली ॾिठईं त कबाया अञा घाटी निंड में पियो आहे। तो कंहिंखे ॿुधाइण बिना ही सिधो पंहिंजी कोड़की वटि आयो, जिते हिकु बि पखी न फाथो हो। उन बैदि ही सारियुनि जी पोख पोयां झंगल में वियो, जिते कबाया पंहिंजो कोड़को लॻाए रखियो हो। छा खणी ॾिसे त कबाया जी कोड़की में हिकु थुल्हो मतारो हरण फाथो पियो आहे। वाह साईं वाह, हिन दिली दिलि में चयो त लय थी वई कबाया जी। हाणे त वताए जा ठठ थी विया। चइबो त हाणे वतायो सॼो हफ़्तो हरण जी गोश्त मां वारा पियो कंदो ऐं पियो खाईंदो ऐं मूंखे हिकिड़ी ॿोटी बि कोन ॾींदो। मूंखे ज़रूरु कुझु करणु खपे। पोइ हुनखे हिकु अटकल आई। हिकु कमु करे सघिजे थो त हिन हरण खे हितां कढी पंहिंजी कोड़की वटि अची टंगिया। उहो ज़रूरु आहे त मुंहिंजो पखियुनि जो कोड़को आहे, जंहिंमें को जानवर कींदो फासी सघे। पर कबाया यानी वताए ॼठ खे कहिड़ी ख़बर त उन जी फ़र्क़ में, सो वताए जे सहुरे उन थुल्हे मतारे हरण खे कबाए जी कोड़की मां कढी अचे पंहिंजी पखियुनि वारे कोड़की जे भर में हिकु टारी सां ॿधो। उन बैदि तिखो तिखो पंहिंजे घर मोटी आयो। कबाया अञा निंड में हो, पाण बि चादर ताणे वरी सुम्ही रहियो ऐं कबाया जे उथण जो इंतज़ारु करणु लॻो। जॾहिं सिज चङो मथे चढ़ी आयो त कबाया निंड मां उथियो। उनखे उथियल ॾिसी ही बि हंधि तां उथियो ऐं अखियूं मटे कबाया अॻियां ईअं हलणु लॻो ॼण हाणे निंड मां उथियो हुजे। राति अहिड़ी निंड खणी वई जो मस मस हाणे अखि खुली। है कबाया, तूं कर ख़बर राति निंड सुठी कई या न? हा हा, मूंखे त सुठी निंड अची वई, वताए वराणियो। मूंखे बि अहिड़ी घाटी निंड अची वई जो हाणे
तुंहिंजे हलण जो आवाज़ ते अखि खुली आहे। बहरहाल कर ख़बरचार, छाजी तयारी आहे? पंहिंजी कोड़की जी साह लहण थो वञा। को हरण फाथो या न? राति ख़्वाब में ॾिठो अथमि हिकु थुलो मतारो हरण मुंहिंजी कोड़की में अची फाथो आहे, कबाया चयो। चङो हल त आउं बि हलां थो, कबाया यानी वताए जे सहुरे चयो। हल भली, पर इहा उमेद हरगिज़ न रखजांइ त आउं हरण जे गोश्त जो हिसो तोखे ॾींदुसि, कबाया चयो। ॿई ॼणा घरां निकिता। सारनि जी फसल जो बनू ॾेई झंग ॾे रवाना थिया। जॾहिं कोड़की जे वेझो पहुता त कबाया जो सहुरो ॼाणी वाणी थोरो थोरो पुठियां हलणु लॻो। जी कबाया भले हली अॻियां वञे ऐं पंहिंजो कोड़को पहिरें जाचे। कर ख़बर कुझु नज़र अचई थो? सहुरे पुछियो। न, अञा त कुझु बि न आहे, कबाया वराणियो। आउं नथो सम्झां त कोड़की में के कुझु हुजे। पोइ जॾहिं बिल्कुलु वेझो वञी बीह ॾिठाऊं त मुंहिंजे कारी वारा कख हुआ। कबाया खे ॾाढो ॾुख ठहियो। हाणे हरण ई न फाथो आहे त मूंखे उनजो हिसो न मिलण लाइ जेको ॾुख हो सो हरगिज़ करणु न खपे, सहुरे चयो। ॾिसां थो त मुंहिंजे पखियुनि वारो कोड़की में को पखी फाथो आहे या न। तूं बि करे हलंदे? कबाया खे जेतोणीकि हाणे का दिलचस्पी न रही हुई, पर पंहिंजे सहुरे जे पुठियां हलणु लॻो। जॾहिं कोड़की जे वेझो पहुता त सहुरो तिखियूं तिखियूं ॿरांगो हणणु लॻो। मुंहिंजे ख़्याल में मूं वारी कोड़की में का शइ फाथी पई आहे, उहो चई हू पंहिंजी कोड़की ॾे डोड़णु लॻो। वड़े वाह, कुझु त फाथो आहे, कबाया वारो कर ऐं अची ॾिस त सही, कहिड़ो न सुठो हरण फाथो पियो आहे। कबाया हरण ॾे निहारियो। वाक़ई उहो हिकु थुलो मतारो हरण हो जेको कोड़की सां गॾु वाणी जी टारी में टंगियो पियो हो। कबाया जे सहुरे उनखे हेठि लाथो। वाह वाह, छा मतारो हरण आहे! हीउ सॼो हफ़्तो मूं लाइ ऐश थी वियो। कबाया, तो लाइ अफ़सोस अथमि त तूं बुखारी रहंदे। मञी नथो त आउं भागन वारो आहियां। कबाया कुझु बि न कुछो। संदसि सहुरो हरण खे कुल्हनि ते रखी घर ॾे रवानो थियो। कबाया भित वांगुरु उते ई बीठो रहियो ऐं का देरि पंहिंजे सहुरे खे वेंदो ॾिसंदो रहियो। जॾहिं संदसि सहुरे घर अची हरण खे लाथो त उनखे ॾिसी सभु ख़ुशि थिया। संदसि ज़ाल ऐं धीउ तारीफ़ करणु लॻा ऐं सॼो हफ़्तो हरण जो गोश्त पेट भरे खाइण जी सोचे ख़ुशि थियूं। ॿिपेरी ताईं घर जा भाती सभई हरण जे गोश्त खे वढींदा ऐं साफ़ु कंदा रहिया। पोइ जॾहिं नेरनि करणु लॻा त धणस पुछियसि, बाबा, मुंहिंजो मुड़ुसु कबाया नज़र न पियो अचे? ख़बर न आहे तोखे त हिननि जी अफ़ालनि जी ख़बर आहे। पक किथे वेठे वेठे निंड खणी वई हूंदसि, संदसि सहुरे चयो। उन बैदि कंहिं बि कबाया जो न सोचियो ऐं हर हिकु पंहिंजी कचहरी में लॻी वियो। शाम ताईं जॾहिं कबाया न मोटियो त संदसि ससु रड़ करे पुछियो, कबाया जो अञा ताईं अतो पतो न आहे? इजो हाणे राति बि थिए पई, वताए जी ख़बर वठो, किथे गुम त न थी वियो आहे? कॾहिं कॾहिं यको ॿाहिरि हलियो वेंदो आहे, पर हीअं कॾहिं बि न थियो आहे। मानी लाइ त हू ज़रूरु मोटी ईंदो आहे। अॼु त सॼो ॾींहुं नज़र ई न आयो आहे। मूं कंहिं सुबुह जो ॾिठो हो, संदसि सहुरे चयो। उन वक़्तु हू बिल्कुलु चाक चंबल हो। मुंहिंजे ख़्याल में हुनखे हरण न फासण जो ॾुख हूंदो। हाणे त अची निकितो। थोरी देरि ॿी गुज़री, पर हू घर न आयो। कबाया जी ज़ाल ऐं संदसि ससु एतिरो त अची फ़िक्रमंद थिया जो नेठि कबाया जी ॻोल्हा लाइ तयारी कयऊं। हुननि खे उहो ई ध्यानु हो त शायदि कबाया खे को हादसो दरपेश आयो हूंदो। पहिरीं सारनि जे फसल पोयां जिते हुनखे हरण लाइ फासण लाइ कोड़को लॻायो हो, उते कबाया खे सभिनी ॻोल्हियो, पर उते न मिलियो। कॾहिं कॾहिं मंझंदि जो कबाया हिकु वण हेठां वञी सुम्हंदो हो। सो हाणे ही सभई कबाया जी उन दिलपसंद जॻह ते पहुता, पर हू हुते बि न मिलियो। मूंखे लॻे थो मुंहिंजो प्यारो किथे दरिया में त न ॿुॾी वियो आहे, कबाया जी ज़ाल रोईंदे चयो। ऐं पोइ टई ॼणा कबाया खे ॻोल्हण लाइ दरिया में लही पिया। दरिया जे किनारे ते वेझो वेझो पाणी में हलणु लॻा ॾिठऊं त कबाया पथल मारे मथे खे हथु ॾेई दरिया जे वहंदड़ पाणी खे बि ॾिसी रहियो आहे त कुझु सोचे बि रहियो आहे। कबाया छा थो सोचीं? पर कबाया को बि जवाबु न ॾिनो ऐं संदसि नज़रूं दरिया जे वहंदड़ पाणी में ई खुतियूं रहियूं। कबाया, छा ॻाल्हि आहे? संदसि सहुरे पुछियो। चाक ताईं? उन ते कबाया वंद ॾिनी। ऐं हिकु अजीब शइ ॾिसी रहियो आहियां, ऐं पंहिंजो कंधु मथे करण बदिरां पाणी में ई घोरींदो रहियो। अजीब शइ? उहा कहिड़ी अजीब शइ आहे जेका तूं ॾिसीं पियो पर असांखे नज़र नथी अचे? छा तोखे नज़र नथी अचे? चङो, पाणी ॾे चिताए ॾिस। उन ते वरी सभिनी पाणी ॾे चिताए ॾिठो, पर कंहिं कुझु बि नज़र न आयो। सभिनी हिक ॿिए खे तइजब मां ॾिठो। कबाया जे सहुरे अॻियां वधी कबाया जी नब्ज़ तपास कई त किथे तप दिमाग़ ते त असरु न पियो करेसि। लॻे थो कबाया खे ॾींहुं लॻी वियो आहे। कबाया जी ज़ाल ऐं संदसि ससु हावकार में कंधु धोड़ियो। वरी चिताए ॾिसो, छा तव्हांखे कुझु नज़र अचे थो? कबाया पुछियो। चिताए छा ॾिसूं? सहुरे वाड़नि वांगुरु पुछियो। अजीब हरकत जेका पाणी करे रहियो आहे। कहिड़ी अजीब हरकत?
उहा आई त हू टकरी तां हेठि वादी ॾे वेही रही आहे। उनमें कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे? सहुरे पुछियुसि। हुनजी ज़ाल ऐं ससु वरी हिक ॿिए ॾे तजब ॾांहुं फ़िक्रमंद थी ॾिसणु लॻियूं। मुंहिंजो मतिलबु त उहो ईअं छो पियो वहे? वादी खां मथे जबल ॾे उबतो छो नथो वहे? कबाया पुछियो। उहो उन करे ॼट जो उहो पाणी लाइ नामुमकिन आहे। पाणी हमेशह मथां खां हेठि वेंदो आहे। चइबो त उहो पाणी लाइ नामुमकिन आहे, बाक़ी हरण लाइ मुमकिन आहे त जानवरनि जे वॾी कोड़की में फासण बदिरां वण में टंगियल पखियुनि जी नंढड़ी कोड़की में फासी पवे। जेकॾहिं हरण लाइ मुमकिन आहे त पोइ पाणी लाइ मुमकिन थी सघे थो। कबाया उहो चई सहुरे ॾे मुंहुं कयो। संदसि ज़ाल ऐं ससु बि शकी निकरण सां सहुरे ॾे निहारियो ऐं सम्झी विया त असुलु ॻाल्हि छा आहे ऐं हरण सहुरे न पर कबाया फासायो आहे। उहो हाल ॾिसी सहुरो ॾाढो शर्मिंदो थियो ऐं माठ मठोड़ी में उतां खिसकी वियो। उन बैदि कबाया हरण जो सभु गोश्त पाण रखियो ऐं सॼो हफ़्तो पाण संदसि ज़ाल ऐं ससु खाईंदी रहियूं। जॾहिं गोश्त ख़तमु थियो त कबाया पंहिंजे सहुरे वटि आयो ऐं चयो, आउं एतिरो कमीणो नथो थियणु चाहियां, उन करे ॾिसो मूं तव्हां लाइ घटि में घटि हरण जा हॾा बचाए रखिया आहिनि। पोइ हुन हरण जा हॾा पंहिंजे सहुरे खे ॾिना। उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा।